कराची पाकिस्तान जो मुआशी मरकज़ है। सिंध हुकूमत कराची में स्टेट ऑफ द आर्ट डेवलपमेंट की ख्वाहिशमंद है। कराची के हमेशा टारगेट किया वञे थो। शाहरा भुट्टो सिर्फ़ रोड ना है पर गेटवे है। शाहरा भुट्टो जा 2 फेज़ मुकम्मल थी चुका आहिनि, टियों जल्द मुकम्मल कयो वेंदो। कोरंगी कॉज़वे पुल के भी 2 ॾींहं पहिरियां खोलियो वियो। कोरंगी कॉज़वे पुल भी स्टेट ऑफ द आर्ट मंसूबो है। मेयर मुर्तज़ा वहाब ॾींहं राति कम करे रहियो आहे। कराची ॾींहं राति तरक्की करे पियो। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो कराची में नीपा चुरंगी वेझो रेड लाइन BRT मनसूबे जो दौरो करण बाद मीडिया से ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त रेड लाइन BRT सबब कराची के तनक़ीद जो निशानो बणायो वेंदो हो। रेड लाइन BRT ते कम तेज़ी से जारी है। मार्च ताईं जिन्ना एवेन्यू ते तरक्याती कम 100% मुकम्मल थी वेंदो। आवाम के जिन्ना एवेन्यू ते का परेशानी न थींदी। गुल प्लाज़ा सान्हे की हतमी जांच रिपोर्ट कमिश्नर कराची ऐं एडिशनल IG पुलिस से बदल कमेटी तैयार करे वरिती। कमिश्नर वाक़े की रिपोर्ट वॾे वज़ीर के पेश कंदो। ज़रियन मूजिब रिपोर्ट में बाहि लॻण जा कारण ऐं बाहि विसाइण समेत रेस्क्यू बाबत तफ़सील शामिल आहिनि। इन खां सवाइ रिपोर्ट में मुतासिरनि अखियुनि ॾिठनि शाहिदनि ऐं रेस्क्यू अख़्तियारनि खां हासिल ॼाण लिखियल है। ग्राउंड फ्लोर ते मौजूद ॿारनि हथां गुलनि जे दुकान में बाहि लॻी। बाहि तेज़ी सां पिकड़जी ऐं एयर कंडीशन जे ॾांहुं विधी। बाहि लॻण सबब 79 ॼणा फोत थिया। अक्सर फोतियूं गुल प्लाज़ा के मेज़ानाइन फ्लोर ते थियूं। गुल प्लाज़ा में बाहि राति 10:15 ते लॻी, जॾहिं त 10:26 ते फायर ब्रिगेड के बाहि जो इतला मिलियो। गुल प्लाज़ा सान्हे में फोत थियल 73 ॼणनि जी लाशनि जी बाक़ियात जो मेडिको लीगल अमल मुकम्मल। DNA की मदद से वधीक 3 लाशनि की सुञाणप थी वई। पुलिस सर्जन डॉक्टर सुमैया चयो आहे त हेल ताईं मजमूई तौर 27 लाशनि की सुञाणप थी चुकी है। 65 गुम थियल माण्हुनि लाइ 56 कुटुंबनि जा नमूना हासिल कया विया। ज़िले इंतज़ामिया जो चवणु आहे त सिंध बिल्डिंग कंट्रोल अथॉरिटी जा माहिर इमारत किराइण के हवाले से फ़ैसिलो कंदा। गुल प्लाज़ा सान्हे की जांच रिपोर्ट इत्मीनान जोगी न हूंदी त फौरी तौर अदालती जांच कराई वेंदी। रिपोर्ट में जैसे भी ज़िम्मेवार करार ॾिनो वेंदो उन ख़िलाफ़ कार्रवाई कई वेंदी। सिंध के सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमन जो ख़ानगी TV से ॻाल्हियूं। संदसि चवणु आहे त गुल प्लाज़ा की अदावत में घटि 2 साल लगी सघनि था। गुल प्लाज़ा में एतिरा ही दुकान तामीर कया वेंदा जेतिरा पहिरियां हुआ। वापारियनि के वेझे प्लाज़ा के दुकाननि में शिफ्ट किया वेंदो। कराची चैम्बर हुकूमत से गॾिजी मार्केट एसोसिएशन से SOPs से ॻाल्हाए रही है। जन मार्केटन में SOPs मुकम्मल न हूंदियूं उन्हनि खे बंद कयो वेंदो। MQM अगवाणनि खां सिक्योरिटी वापस वठण वारियुनि ख़बरनि में सदाकत नाहे। MQM अगवाण सिक्योरिटी वापस वठण बाबत कूड़ ॻाल्हाए रहिया आहिनि। इतलात वारे वज़ीर भी प्रेस कॉन्फ्रेंस करे इन ॻाल्हि की तरदीद कई। कंहिंजी भी सिक्योरिटी वापस नाहे वरिती वई। सिंध हुकूमत की तर्जुमान सादिया जावेद जो बयान। पंजाब की वज़ीर आला मरियम नवाज़ के मनसूबन में लखे मानू फ़ायदा हासिल करे रहा आहिनि। हिन भेरे रमज़ान निगहबान पैकेज 47 अरब रुपयनि ते बदल है। रमज़ान का पहिरियां माण्हुनि ताईं निगहबान कार्ड पहुचाया वेंदा। 42 लाख ख़ानदान रमज़ान निगहबान कार्ड में फ़ायदो हासिल कंदा। गुलबर्ग प्लाज़ा बाहि वाक़े ते 5 मिनटनि में हुकूमत रिस्पॉन्स कयो। बाहि के बर वक्त न विसायो वञे हा त बड़ो सानियो थी पए सघे। पंजाब की इतलात वारे वज़ीर उस्मा बुखारी जी लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस। खैबर पख्तूनख्वा के गवर्नर फैसल करीम कुंडी चयो आहे त KP हुकूमत होश का कम वठे। कैदी नंबर 804 के छॾे ॾे। PTI बानी पंहिंजूं सज़ाऊं पूरियूं करण खां पोइ ही ॿाहिरि ईंदो। के धरणे या एहतजाज सां ॿाहिरि नथो अची सघे। भाड़ा में मीडिया से ॻाल्हाईंदे फैसल करीम कुंडी चयो त KP हुकूमत गवर्नेंस ठीक कंदे सूबे में अमन लाइ कम करे। तव्हां पंहिंजो केस आणियो त हू वफ़ाक़ सां ॻाल्हाइण लाइ तैयार आहे। गारगंद न पर दलील ॾियण सां ही पंहिंजो केस खटे सघो था।
सिंध जे नए मुक़रर थियल अकाउंटेंट जनरल जी चीफ सेक्रेटरी सिंध आसिफ हैदर शाह सां मुलाक़ात। चीफ सेक्रेटरी सिंध मियांदाद राहूजो खे एजी सिंध जे चार्ज संभालण ते मुबारकबाद ॾिनी। मुलाक़ात में माली अदायगियुनि में शफ़ाफ़ियत ऐं सरकारी फंड्स जी सही इस्तेमाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। एजी सिंध मियांदाद राहूजो चीफ सेक्रेटरी खे इदारे जी मजमूई कारकर्दगी बाबति आगाह कयो। चीफ सेक्रेटरी सिंध मुलाज़िमनि खे रहतनि जी बर वक़्त अदायगी खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं कयूं। आसिफ हैदर शाह चयो त एजी सिंध ते इदारे जी कारकर्दगी वधीक बहितर बणाइण जी ज़िमेवारी आहे। सिंध हाई कोर्ट शागिर्द यूनियन जी बहाली वारी दरख़्वास्त ॾंड सां गॾु रद्द करे छॾी। दरख़्वास्त गुज़ार खे 10,000 रुपया ॾंड हाई कोर्ट जे क्लिनिक में जमा कराइण जो हुकुम। शागिर्द यूनियन जी बहाली छो था चाहियो? तालीम पहिरियां ई तबाह आहे, तव्हां उनखे वधीक बर्बाद छो करणु चाहियो था? जस्टिस अदनान अल करीम मेमन जा रिमार्क्स। संदसि चवणु आहे त शागिर्द यूनियन जो मक़सदु ऐं फ़ाइदो कहिड़ो आहे? छा शागिर्द वाइस चांसलर्स खे धमकियूं ॾियणु चाहिनि था? ईरानी सदर जो सऊदी वली अहद सां टेलीफोनिक राबितो। ख़िते जी सूरतहाल ते ख़्यालनि जी ॾे वठि। मसूद पज़शकियान चयो आहे त ईरान सदाईं जंग रोकण वारनि कोशिशुनि जी आजियां कई आहे। इस्लामी मुल्कनि में इतिहाद ख़िते में इस्तेहकाम लाइ ज़रूरी आहे। इलाक़ाई अदम इस्तेहकाम कंहिंजे बि मुफ़ाद में नाहे। मोहम्मद बिन सलमान जो चवणु आहे त हू इलाक़ाई सलामती लाइ ईरान सां सहकार लाइ तयारु आहिनि। इम्कानी हमलनि ते पंहिंजूं हवाई ऐं ज़मीनियूं हदूं इस्तेमालु थियण न ॾिनियूं वेंदियूं। मुल्क जा मथां इलाइक़ा बर्फ़ में अछी चादर में ढकिजी विया। मालम जबा में 3, ज़ियारत गलियात, नथिया गली ऐं ठंडियानी में 1-1 फुट ताईं बर्फ़बारी रिकॉर्ड। कुमराट ऐं गलियात जा सभई रोड मुकमल तौर बंदि। इलाइक़े में 5 ॾींहं खां बिजली बंदि हुजण सबबि रहवासी ॾुखियाईअ जो शिकार। ख़ुराक ऐं दवाउनि जी खोट पैदा। मलका कोसार मरी में 9 इंच ताईं बर्फ़ पवण सबबि सियाहनि लाइ दग बंदि कया विया। नारान खां कागान ताईं रस्ता बहाल। भारतीय रियासत महाराष्ट्र में जहाज़ किरी तबाह। नायब वॾे वज़ीर अजित पवार सूदो 6 ॼणा फौत। भारतीय मीडिया मूजिबि बारामती वारे इलाइक़े में इमरजेंसी लैंडिंग दौरान जहाज़ किरी तबाह थियो, जंहिंमें नायब वॾे वज़ीर अजित पवार सूदो 6 ॼणा सवार हुआ। हादसे जा कारण अञा ताईं मालूम न आहिनि थी सघिया। लाॻापियल इदारनि तरफ़ां जांच शुरू कई वई आहे। सिंध हाई कोर्ट NED यूनिवर्सिटी में शागिर्द जी दाख़िला रद्द करण ख़िलाफ़ दरख़्वास्त ते लाॻापियल धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। लिखत में जवाब तलब। शागिर्द सैयद मोहम्मद अब्बास ज़ैदी पारां दाख़िल करायल दरख़्वास्त में यूनिवर्सिटी अख़्तियारनि जी दाख़िला रद्द करण वारो हुकुम मुअतल करण ऐं PhD मुकमल करण लाइ घुर्बल सहूलियतूं फ़राहम करण जी इस्तदा। उमरकोट लॻ ॻोठ हाजी मोहम्मद हसन राजगढ़ रोड ते रक्षा कल्टी। 1 ॼणो फौत, 1 ज़ख़्मी। फौतीअ जी सुञाणप अशोक ओड नाले सां थी। कंबर वेझो दोस्त अली रोड ते ट्रैक्टर जी टकर में नौजवान सॼण चांडियो फौत थी वियो।